अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणी तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़, मुसनिफ़ एम.एच. पंवर 1925 खां 2007 ईस्वी, सिताराए इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सुमरो। छापो पहिरियों, साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सुमरो एकेडमी, B138, ब्लाक 2, सादी टाउन, कराची, सिंध। किस्त 15, बाब 14, मौर्यन जे राज में रेजाणी 321 खां 184 क़ब्ल मसीह। चंद्रगुप्त मौर्य। मौर्य राज घराणे जंहिंखे यूनानिन मोइरिस सॾियो आहे, जो बानी चंद्रगुप्त मौर्य हो, जंहिंखे ब्राह्मण चाणक्य मगध मां पढ़ाईअ लाइ टिकासीला टेक्सीला आंदो, जिते उहो 7-8 साल रहियो। प्लूटार्क मुताबिक़ सांड्रोकोटोस चंद्रगुप्त नाले नौजवान सिकंदर सां पाण सां मिलियो ऐं उहो पोरस ख़िलाफ़ जेलम वारी जंग में सिकंदर सां साथ में हो। उन ई पोरस खे सिकंदर सां उन जे दावत जे मोट में मिलण ते राज़ी कयो। इहे पोरस खां पंहिंजे फ़ाइदे मुताबिक़ हथियार फिटा कराइण में सोभारो थियो ऐं नतीजे में पोरस सिकंदर जो सुठो दोस्त बणियो। उहो सिकंदर सां पटालिन लाड़ सिंध छॾण ताईं गॾु रहियो ऐं उन खे सिंध जी हुक्मरानी सौंपी वई। पोरस मारिजी वियो। चंद्रगुप्त सिंध खे 321 क़ब्ल मसीह में पंहिंजी बादशाहीअ में गॾाए छॾियो। सिकंदर जे मरण खां 2 साल पोइ ऐं यूनानिन खे हाणोकी सिंध, पंजाब ऐं ओभर बलोचिस्तान जे दंगनि मां धिके ॿाहिरि करण खां पोइ पोरस ऐं चंद्रगुप्त मौर्य लॻे थो त मुख्य रियासतुनि ऐं कबीलनि मां ऐं योडेमस खां पिणु, जंहिं अञा ताईं उतरियन सिंधु माथिरीअ जे कुझु इलाइक़नि ते हुक्मरानी पे कई, मगध ते काह करण लाइ मदद हथ कई। पोरस, जंहिंजी पंजाब ऐं सिंध ते हुक्मरानी हुई, पिणु साणस अची गॾियो ऐं सिंध जे राजकुमारनि जा लश्कर ऐं कबीला बि साणनि अची गॾिया। मगध ॾांहुं वेंदे वाट ते सभिनी नंढियुनि नंढियुनि रियासतुनि ते काहूं कयाऊं ऐं उहे हथ कयाऊं। सोभ खां पोइ फतेह कयल इलाइक़ा पोरस ऐं चंद्रगुप्त विच में विराजणा हुआ। चाणक्य या कोटिलिया यूडेमस खे मेछ ॾेई पोरस खे मारायो। चंद्रगुप्त सिंध, ओभर गेद्रोशिया, लसबेलो, कलात, सिबी ऐं बूलान लक जो ॾाखिणियो पासो ताईं पंहिंजे मुल्क में गॾाए छॾी। अॻिते हली चंद्रगुप्त 321 क़ब्ल मसीह में मगध समेत समूरो इलाइक़ो ज़ोर ते फॿाए वरितो। पेथोन खे ॾखिण एशिया जे उलहंदे दंग याने सिंधुअ खे ओलह पासे जो निगरान बणायाई। चंद्रगुप्त 301 क़ब्ल मसीह में मौर्य सल्तनत खे अफगानिस्तान ऐं बलोचिस्तान ताईं वधायो। यूडेमस 317 क़ब्ल मसीह में सेल्यूकस खे एंटीगोनस ख़िलाफ़ मदद ॾियण लाइ उत्तर पंजाब खां हलियो। 305 खां 304 क़ब्ल मसीह में सेल्यूकस हाणोके पाकिस्तान ते काह कई ऐं पछाड़ीअ में चंद्रगुप्त सां ठाह कयाई, जंहिंमें जलालाबाद अफगानिस्तान में खे पोलारलिनाइन लसबेले ज़िले में सां मिलाईंदड़ संधे खां ओभर वारा समूरा यूनानी इलाइक़ा ॾेई एवज़ में 500 हाथी वरिताई, जंहिंसां एंटीगोनस खे एसोस में 301 क़ब्ल मसीह में शिकस्त ॾिनाई। सिकंदर जी उन यूनानी गादी संभालींदड़ जे उन ॾुखोईंदड़ वाक़े जो नतीजो उहो थियो त चंद्रगुप्त ॾखिण एशिया जे साइंसी दंग याने हिंदूकश जबल ते कंट्रोल हासिल करे वरितो। अंग्रेज़नि 19वीं सदीअ में उहो हासिल करण लाइ अजाया ज़ोर लाथा ऐं जॾहिं अफ़गानिस्तान सां अहदनामा कयाऊं, तॾहिं वञी मस सोभारा थिया। मौर्य राज घराणे जा राजधणी चंद्रगुप्त मौर्य 324 खां 298 क़ब्ल मसीह, बिंदोसरा 298 खां 272-73 क़ब्ल मसीह, अशोक 272-73 खां 232 क़ब्ल मसीह, दशरथ 232 खां 224 क़ब्ल मसीह, संगाता 224 खां 216 क़ब्ल मसीह, सिलिसूका 216 खां 206 क़ब्ल मसीह, सोमाश्रमन 206 खां 200 क़ब्ल मसीह, सिलिसूका 200 खां 199 क़ब्ल मसीह, सतधनवान 199 खां 191 क़ब्ल मसीह, बिरादरथ 191 खां 187 क़ब्ल मसीह। मौर्यनि जे अचण सां बनीअ जो सुधारो आयो। उन कम खे हलाइण पुठियां हथ
चंद्रगुप्त जे मुख्य मंत्री ऐं अर्थशास्त्र जे लेखक चाणक्य जो हो। संदसि सल्तनत जे कुझु इलाइक़नि में रेजाणी निज़ाम खे सुधारियो वियो। ढल ॿनीअ जी माप करे ठीक कथी ऐं उगाड़ी वेंदी हुई। वाहन ज़रिए रेजाणी सिंधु तहज़ीब जे ढुरकण वारा जुग खां वठी ॼाणंदा हुआ, पर मौर्यनि थी सघे थो उनखे नवनि इलाइक़नि ताईं पखेड़ियो हुजे। रेजाणी पाणीअ ते मौर्यनि ज़रिए कंट्रोल बाबति सभ खां आगाठी ॼाण पिणु हिन जुग जी आहे ऐं चाणक्य जे अर्थशास्त्र ऐं मगस्थेनस जे इंडिका मां मिले थी। ज़रायत जो निगरान रखियल हूंदो हुन जेको ॿनीअ जा अघ उन जे गुणनि ऐं रेजाणी तरीक़नि मुताबिक़ कथींदो हो। आमतौर ते हुकूमत जे उपत में पती 1/4 हूंदी हुई। आबियानू जेको उपत जी 3 पतीअ जो 1/5 हूंदो हो, ढल खां सवाइ भरणो हूंदो हो। उहे मिलाए पूरी उपत जो लॻभॻि अधु थी वेंदो हो। उनखां सवाइ ॿिया नंढड़ा टैक्स जहिड़ोक धारियल ढोरनि ते टैक्स बि हूंदा हुआ। ईअं रेजाणी ॿनीअ में कुड़मीअ खे पंहिंजे उपत जो 40% बि न बचंदो हो। अर्थशास्त्र मोतियुनि जी ॻाल्हि त सिंध जी कारोबारी वखर तौर कई आहे, पर चाणक्य सुट कपिड़े ओज मसालनि ऐं अनाज जिन्सनि जी ॻाल्हि करणु रहाए वियो आहे। मेगिस्थेनस ॿुधाए थो त शाही अमलदार ॿनीअ जी माप साॻिए मिस्र वारे तरीक़े सां कंदा हुआ ऐं जिन मौर्यनि मां पाणी वाहन में वेंदो हो तन जी चकास कंदा हुआ त जीअं हर आबादगार खे पाणीअ मां पंहिंजी पूरी पती मिले। वी स्मिथ हवालो स्ट्राबो मौर्यनि जे दौर में सरकारी कमनि ते ईंदड़ ख़र्च सल्तनत जे कुल ख़र्च जो 25% हूंदा हुआ। सिंध में रेजाणी निज़ाम ऐं एराज़ुनि जे ठीक तस्वीर लाइ ॼाण जी खोट आहे। चंद्रगुप्त मौर्य सिकंदर ख़िलाफ़ बग़ावत सिंध मां शुरू कई। लाड़ सिंध जा 2 राजधणी मोइरस 1 ऐं मोइरस 2 हाणे मौर्या सम्झा वञनि था। मौर्या कबीलो सिंध में अञा ताईं आहे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ चंद्रगुप्त ऐं संदसि मुख्य सलाहकार चाणक्य ॿई सिंध जा चङी तरह सुहा हूंदा ऐं हिकु माहिर मुंतज़िम तौरु चाणक्य उन जग जो हिकु अज़ीम सियासी नज़रेदान हो। त रेजाणी ज़राअत खे वधीक सुधारियो हूंदो जेका सिकंदर जे 325 क़बले मसीह में अचण महिल अॻे ई सुठी हालत में हुई। महान मौर्य सम्राट अशोक जे 242 क़बले मसीह में मरण खां पोइ पोयनि मौर्यनि जे दौर में रेजाणी निज़ाम पक सां बिगड़ी वियो हूंदो। घणो करे उन करे त रेजाणी रिथाउनि जो दुरुस्त इंतज़ाम न थियो हूंदो। पोयनि मौर्यनि जा सिक्का मठ मिलियल हूंदा हुआ ऐं उन्हनि में चांदीअ जो घटि हुजणु अबरी मईशत जो ओलड़ो पसाए थो। मौर्या नमूने वारे मरकज़ी निज़ाम हेठि समूरी मईशत जे हीणू थियण जो तकिड़ो नतीजो रेजाणीअ ते थींदड़ ख़र्च में घटिताई, पोखीअ हेठि ॿनीअ में घटिताई ऐं सरकारी आमदनीअ में घटिताई थींदो। ईअं मसइलनि जो अणखुट सिलसिलो सरकार जी हलंदी पुॼंदीअ खे झटि हीणू करे छॾींदो। सिंध ऐं बाक़ी ॾखिण एशिया जी मईशत ज़रई हुई। अमलदारनि जूं पघारूं ऐं सरकारी कमनि ते ईंदड़ ख़र्च क़ौमी ख़र्चनि जो चङो भलो हिसो थियो थिए। मौर्या घराणे जो ॾिणु वॾो लश्कर पालण ऐं नए हंध ते आबाद थियण जे झझे दबाव हेठि दॿियल मईशत सां जोड़ियो वञे थो। 250 क़बले मसीह धारे यूनानियुनि जहाज़नि जे तरे मां पाणी कढण लाइ पंहिंजे जहाज़नि में डोल लॻल माल वारा पंप हया। उहे डिज़ाइन में नारनि जहिड़ा ई हुआ। सवाइ उन जे त डोल नंढा हुआ ऐं डोलनि खे फेराईंदड़ काणियण वठनि ज़रिए फेराइजंदड़ चकर सां फेराइण बजाए हथ सां फेराइबी हुई। नार थी सघे थो सुतती उन ई मथे ते ठाहिया हुजनि। 200 खां 175 क़बले मसीह ताईं पाणी चाढ़ण वारियूं इंजणूं अॻे ई रेजाणीअ लाइ कमु आयूं पए। उहे थी सघे थो सिंध में यूनानी सामूंडनि 200 क़बले मसीह ऐं गैरीगोरी सन जे शुरू थियण जे विच ते आंदियूं हुजनि। सिकनि जूं ब्लैक एंड वाइट तस्वीरूं, मौर्यनि ऐं बाख़्तरी यूनानियुनि जा सिक्का, ॾखिण एशियाई सिके साज़ी, सिंधू यूनानी 601-602, डेमित्रियस पहिरीं 200 खां 100 क़बले मसीह जो चांदीअ जो चैन दिरहमनि जो सिको, अगाथो किल्स 191 खां 180 क़बले मसीह जा कंझी जा सिका सक्का, एज़िस 57 खां 10 क़बले मसीह जा कंझी जा सिका,
एज़िस जो चांदीअ जो 4 दिरहमनि जो सिक्को। कुशान कंशक 100 खां 126 ईस्वी जो कंजी जो 4 दिरहमनि जो सिक्को। हुविशिक 126 खां 163 ईस्वीअ जो सोन सां भेटजंदड़ सिक्को। ओला वारा सिक्का सेट्राप नहपाना 119 खां 125 ईस्वी जो चांदीअ जो आधियो अधु दिरहम। रुदर दमन सिमा 30 खां 20 क़बल मसीह जो चांदीअ जो आधियो। कंहिं बादशाह सतकानी 30 क़बल मसीह जो कंजी पोटन जो सिक्को। गौतमी पुत्रा वेजियाकरा सतकानी 106 खां 130 ईस्वी जो शीहे जो सिक्को। मौर्यनि खां अॻु वारे जुग 4हीं सदी क़बल मसीह सां लाॻापो ॾेखारण जोगा सिक्का। उत्तर ओलहंदे वारा इलाइक़ा चांदीअ जे ॻिटीअ वारो सिक्को ॿिटे मयार वारो। चांदीअ जो गोल सिक्को अधु मयार वारो। चांदीअ जो चौरस सिक्को गंगा माथरी केसी। प्याले शिकिल चांदीअ जो सुंबे छाप सिक्को। चांदीअ जो सुंबे छाप सिक्को। चांदीअ जो सुंबे छाप सिक्को मौर्यनि ऐं मौर्यनि खां सुतत पोइ वारे जुग सां लाॻापो ॾेखारण जोगा सिक्का। चांदीअ जे सुंबे छाप सिक्का क़ौमी सिलसिलो ट्रामे जे ढलियल सिक्का। सांचे पलटियल ट्रामे जा सिक्का टेक्सीला पुठिए पासे नगमा बिरहमी लिखत कोजिका ख़ुरूशती लिखत। ब्लैक एंड वाइट तस्वीरूं मौर्या दरबार जूं शयूं। पटियाले पुत्रा में मौर्या दरबार जो मुकमिल ठठ ठांगर ठिकर जे हिक बुतड़े में ज़नाने फैशन मां पधरो थी रहियो आहे। रासमंडल वहड़ो बाब नक्शो नंबर 14 187 खां 184 क़बल मसीह। बाख्तरी यूनानियुनि डेमित्रियस ऐं मनीदर जा सिंध फतेह करण जा गस। बाब 15 बाख्तरी यूनानियुनि जे राज में रेजाणी 187 खां 70 क़बल मसीह। कियानियुनि पारां 5हीं सदी क़बल मसीह में सरकार मुखालिफ़ बग़ावतुनि खे चीबाटण में मदद वठण लाइ पंहिंजे दंगनि ते आबाद कयल बाख्तर बल्ख जा यूनानी झझे हलंदी पुॼंदी हलाइण लॻा ऐं ॿुॾण लॻा त सिकंदर आज़म यूनान या फतेह ऐं पढ़ण लॻा त सिकंदर आज़म यूनान या फतेह कयल इलाइक़नि जे कंहिं बि ॿी औरत जे भेट में संदन सरदार जी धीअ रोगज़ीन खे उत्तम भाएं साणसि शादी कई। बाख्तरी यूनानियुनि जे ॾखिण एशिया में अचण जो कारण उहे कुदरती ऐं तारीख़ी हालतूं हुयूं जन मौर्या सल्तनत खे ड्राथो ऐं संदन सल्तनत खे केतिरनि ई भाङनि में विरहाए छॾियो। जन मंझां हर कंहिंखे पंहिंजी लालच हुई। मौर्या सल्तनत जी जाइ वठण वारा सुंघा असल में उज्जैन जा ब्राह्मण मौर्यनि जी मुलाज़मत में हुआ। जन जे आख़िरी राजा पुष्त्यामित्रा सुंघा पंहिंजो राज घराणो खड़ो करण ख़ातिर मारियो हो, पर उहे सूबा संभाले या मोटाए हथ करे न सघिया जेके ॿियनि हवाले थी चुका हुआ। सुंघा मगध ते ई मस 1 सदीअ ताईं कंट्रोल रखी सघिया ऐं संदन जाइ वठण वारनि कांवनि साॻी तरह अॻिला 50 साल 28 क़बल मसीह ताईं कढिया। 3 सदी क़बल मसीह जे विच ताईं बाख्तर जा यूनानी डियोडोटस ऐं ईरान जे पार्थियुनि जे सरवाणीअ में सेल्यूकस राज घराणे खां छिॻिया ऐं आज़ाद थी विया। राज घराणे जी जाइ वठंदड़नि मंझां हिकु डेमित्रियस पुट योथिडेमस काबिल ख़ैबर पख्तूनख्वा पंजाब ऐं सिंध फतेह कया। संदसि ॾखिण एशिया में जंगनि बाख्तर ते संदसि पकड़ हीणी हुई, जेको आज़ाद थी वियो ऐं पाण ॾखिण एशिया में पेर ॼमायाई। 187 खां 184 क़बल मसीह में पाण अराकोसिया कंधार ऐं भरपासा ऐं गेदरोशिया पाकिस्तानी मकरान फतेह कयाई ऐं संदसि नायब अपोलोडोटस पंजाब सिंध ऐं कच्छ फतेह कया। ब्रह्मण आबाद जे बिल्कुलु भर में डेमित्रियस शहर अॾियाई या मतां उन खे ई उहो नालो ॾिनाई। हिते राज उन शहर में
रखियल पंहिंजे फ़ौजी गवर्नर ज़रिए हलायाई ऐं पाण पंहिंजे सिर राजधानी शहर टेक्सीलामा कयाई। साॻी तरह संदसि पोयरनि बि टेक्सीलामा राज कयो। देमित्रियस में गवर्नर हुअनि। संदसि पोयरनि मुनेदर ॿोधी थी वियो ऐं संदसि पोयर मुनेदर ॿोधी थी वियो ऐं उन धर्म खे मथाऊं कयाई। ॿियनि लफ़्ज़नि में उन प्रजा जो धर्म क़बूलियो बजाए पंहिंजो धर्म मरण जे। उन पंहिंजे हाकमियत जा दंग पखेण सां गॾोगॾु सिंधू यूनानी ताक़त खे ॼमायो। संदसि बादशाहीअ में सवात, हज़ारो, पंजाब, रावी ताईं, सिंध, कच्छ, काठियावाड़ ऐं घणो करे काबिल ऐं दिल्लीअ वेझो मथुरा शामिल थिया। पछाड़ीअ में ही ॿोधी पुस्तक मिलंदा पनो जो सूरमू थी वियो, जंहिंमें बादशाह धर्म मटाए ॿोधी थिए थो। मुओ त 25 साल पोइ केतिरनि ई शहरनि संदसि रख लाइ रीस कई। मनेदर जी मोहनदारीअ में सल्तनत अफ़गानिस्तान खां वठी ॾखण एशिया जे हेठि ॾखण पासे बुरूच ऐं ओभर पासे मिथिरा ताईं समूरनि भाङनि ताईं पखड़ी बाख्तरी यूनान जा ॾखण एशिया में राजधणी। देमित्रियस 184 खां 165 क़बले मसीह, अगाथोकल 165 खां 160 क़बले मसीह, मनेदर 160 खां 145 क़बले मसीह, स्ट्रेटो 145 खां 100 क़बले मसीह, ओपोलोडोटस 100 खां 90 क़बले मसीह, ज़ोइलस, डायोसस ऐं ओपोलोफोन्स 90 खां 80 क़बले मसीह, स्ट्रोटोब 80 खां 70 क़बले मसीह। सोकाड़ो ऐं सिंध जो विच एशियाई कबीलनि हथां फ़तेह थियणु 200 क़बले मसीह खां 356 ईस्वी। सोकाड़ो वरी बि घटि वधि थींदो 400 ईस्वी धारे ताईं हलियो। जॾहिं बि दुनिया जे वॾनि इलाइक़नि ते सोकाड़ो ईंदो आहे त सुञनि पोठनि जा धनार रेजियल दरियाई माथियुनि जे सांतीका वेठल माण्हुनि मथां झाटा हणंदा आहिनि ऐं हिन भेरे सिंध ते विच एशियाई धनार बाख्तरी यूनानियुनि, सिथियुनि, पार्थियुनि, कुशाननि ऐं पछाड़ीअ में ईरान जे सासानियुनि कब्ज़ो कयो। संदन कब्ज़ो ज़ालमाणो थींदो वियो। गॾोगॾु ॾे अंदरि बग़ावतूं उथियूं ऐं उन्हनि सिंध में विरले के यादगार छॾिया। संदन दौर में को बि नालो खणण जोॻो ॿोधी ठुल न अॾियो वियो। क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध सिंधी तर्जुमो पेरायती सिंध कथा में पेरायतो अहवाल ॾिनो वियो आहे। बाख्तरी यूनानियुनि सिंध ते 100 साल राज कयो। हिन महिल ताईं हिन दौर जा सिकनि जी साबिती आधार बिन थोरा वाक़िया पधरा थिया आहिनि। हिन दौर में रेजाणीअ बाबति का ॼाण नाहे। सिंध जो ॾींहों ॾींहुं वधि परॾेही वापारु घणे भाङे रूमी सल्तनत सां संदसि सामूंडी बंदर बारबरिकान बंभोर रस्ते हलियो पए, जंहिं हिन धरतीअ खे सुखियो सताबो ऐं सरकार खे पाण भरो बणाए छॾियो हो, जीअं सिकनि जो सुठो हुजणु साबित करे थो। पर संदन रेजाणी ऐं ज़रात बाबति को बि अंदाज़ो लॻाइणु ॾुखियो आहे। उन दौर जी हिकु अहम ईजाद भोनविच समुंड जे ॾाखिणी कंधिया वारनि एशियाई मुल्कनि में नार जो रेजाणीअ लाइ कमु अचणु हो। उहा घणो करे यूनानियुनि जी ईजाद हुई। 250 खां 200 क़बले मसीह जे विच ते जहाज़नि जी तरे मां सिमी आयल पाणी कढण लाइ जहाज़नि ते वॾे पैमाने ते बिल्ज पंप इस्तेमालु थियण लॻा। डोर लॻल माल वारा ही पितल जा ठहियल पंप सुतत ई समूरनि समुंड जे जहाज़नि में लॻी विया। उहे डिज़ाइन में हाणोके नार जहिड़ा ई हुआ, सवाइ उन जे त डोल नंढा हुआ ऐं डोलनि खे फेराईंदड़ 2 हथियनि वारी कान्यण वटनि ज़रिए फेराइजंदड़ चकर सां फेराइण बजाए हथ सां फेराइबी हुई। नार ईजाद थियण खां अॻु मुअनि जे दड़े जुग में ॿोको खूह जे कपर ते खोड़ियल यू नमूने मघ मथां डिघी वाढ सां छिकबो हो। गिरणी मुअनि जे दड़े जे फिटण खां पोइ 1500 क़बले मसीह धारे ईजाद थी। चकर नंढी चकरी क्यानियुनि 6वीं सदी या 5वीं सदी क़बले मसीह जे पहिरें चौथे में ईजाद कयो। नार थी सघे थो सिंध में यूनानी सामूंडियुनि ज़रिए पहुतो हुजे, जन जो सिंध ऐं ॾखण एशिया सां वापारु सिंध जे बंदर बारबरिका रस्ते 200 क़बले मसीह खां वठी 60 ईस्वीअ ताईं हलियो। उहो सिंध में वाहन ऐं खूहनि मां रेजाणीअ लाइ इंतिहाई मौज़ून हो ऐं सुतती पक सां सवें नार मैदान में अची विया हूंदा। बाग़बान दादूअ खां 5 मील पंध ते जे भरपासे
1522 ईस्वीअ में 1000 खां वधीक नार हुआ जन खे उठ छिकींदा हुआ, जेके शाह बेग पकड़िया। अरब मुल्कनि में ही सिंधी नार सॾिबो हो, छाकाणि त ही सिंध में घणो इस्तेमालु पियो थियो। बिल्ज पंपनि ऐं नारनि जी डिज़ाइन आधार फिलोन नाले हिकु यूनानी साइंसदान 200 क़ब्ले मसीह धारे पाणी चाढ़ण वारो इंजण ईजाद कयो। सिंध में रेजाणी निज़ाम हो ऐं ॿनियुनि ताईं पाणी पहुचण जो दारोमदार दरिया में पाणीअ जी उन जाइ ते लेवल ते हूंदो हो जितां वाहन ऐं तराइनि में पाणी वेंदो हो। केतिरा ई भेरा पोखाईअ जे मुंद में पाणीअ जी लेवल ॿनियुनि ताईं पहुचण जहिड़ी न हूंदी हुई। ॿोको घटि ऊनाईअ ताईं पाणी छिकण लाइ कारगर नाहे हूंदो। हुरला चांवरनि जी पोख खां सवाइ तमामु घणा कारगर ऐं सस्ता साबित थिया। नार सखर बैराज जे खुलण ताईं आम कम ईंदा रहिया। सस्ती डीज़ल इंजण ऐं बिजलीअ जे मोटरनि वारनि सेंट्रीफ्यूगल पंपनि उन जी जाइ वरिती। लॻे ईअं थो त अॻिलनि 10 सालनि में सिंध में को नार कोन बचंदो। 200 क़ब्ले मसीह खां 200 ईस्वीअ ताईं वापार। सिंध ॾे अंदरि उपायल वखरनि जो हिकु वॾो अंग परॾेह उमाणींदी हुई ऐं घणे ई वखर ॿाहिरां घुराईंदी बि हुई। परॾेह वेंदड़ माल में जानवरनि जा छोड़ा, वार, उन, पशम, ॾास, क़िस्म क़िस्म जो सोटी कपिड़ो, मलमल समेत, सुराणियूं, लेप या मलमूं, मोती, क़ीमती पत्थर, फ़ैरोज़ी पत्थर, म्यूनियाला जुवरद, ऊनी कपिड़ा, लुंडी ॿिलीअ ऐं बर्फ़ानी लीपड़ जूं खलूं, आम लीपड़ जूं खलूं, जीअरा हाथी ऐं उन्हनि जा ॾंद या आज, जीअरा वाघ, शींहं, लीपड़, वाघूं, सांडरा, असुल में गिलोयूं, थूहे वारा ॻावा ढोर, मुश्क या गिलगिती हरण जी सुराहाण, गेंडे जा सिंग, सिप जा मोती, लाख, रंग, नीर, आरीठा, मञुठ ऐं ॿिया ॿूटनि वारा रंग ऐं पछाड़ीअ में रेशम जी तंद शामिल हुआ। रेशम वारो कीऊं जंहिंजे जनम भूमि बंगाल ऐं आसाम हुई। बाक्तरियुनि जे दौर में चीन पहुतो, जिते उहे उन्हीअ जे तंद वारे फोरे खे हिक ई अणटुटल तंद में उखेलण में सोभारा थिया ऐं उनखे सस्ते कारोबारी इस्तेमाल लाइ तयारु कयाऊं। 200 क़ब्ले मसीह खां 50 ईस्वीअ ताईं मिस्र सिंध मां वधि में वधि माल घुराइण ऐं परॾेह उमाण वारो मुल्क हो ऐं इस्कंदरिया में मिस्री माल अॻिते रूमी सल्तनत ऐं इस्कंदरिया मां मिस्री माल अॻिते रूमी सल्तनत ॾांहुं उमाणींदा हुआ। नक्शो नंबर 15 174 क़ब्ले मसीह सिंधु, यूनानी, रूमी ऐं यूनानी सल्तनतूं 174 क़ब्ले मसीह में। सिंधी यूनानियुनि पारां ॾखिण एशिया जे उत्तर ओलहंदे वारा भाङा फ़तह करण जूं कड़ियूं विच एशिया में आयल ॾुकार सां मिलनि थियूं, जंहिंजे करे सेल्यूकी सल्तनत याने बाख्तरी यूनानियुनि ऐं पार्थियुनि जा परां परगिणा ईंदड़ 30 सालनि में छिॼी धार थी विया। तस्वीरूं रनीकोट किले ऐं ब्राह्मण आबाद जो घर। रनीकोट किले जे चौधारी वारी भित उॾामंदे वरितल तस्वीर। बेलासिस पारां 1854 ईस्वीअ में खोटियल ब्राह्मण आबाद जे हिक घर जी रिथा, तरे जी रिथा काछो। नक्शो 16 74 क़ब्ले मसीह पार्थी ऐं सथी सल्तनतूं सिंध समेत। 145 क़ब्ले मसीह खां 30 सालनि अंदरि रूमी सल्तनत उभिरी ऐं सिथियुनि ॾखिण एशिया में बाख्तरी यूनानियुनि जी जाइ वरिती। बाख्तरी यूनानी क़ाबिल ताईं महदूद हुआ। पार्थी सुतती रूमियुनि जा दंगी थियण वारा हुआ ऐं ॿिन्हिनि विच में छिक ताण जी शुरूआति थियण वारी हुई।